सिवाय एक खून जे कुछ भी ना कराए सको आई ना वरी काशियों जी कब्जे में करे सको आई तू वडो बेवकूफ आई बंगला या चंगी तरह मुखे सुञाणी न तो आऊं वडो छातर दिमाग ए आड़ी काप माण्हू आहियां एतिरो आसानी सां आऊं बि गुलबानो मां हथ कढण वारो न आहियां शेर बहादुर खान जेकर चाकर खान ॻाल्हि नथो मञे न कयूं था ॿी दुनिया हवाले ईअं बि कबो पर थोरो सब्र कर मां हिकु अहिड़ो तीर उछलाइण वारो आहियां जो सिधो वञी निशाने ते लॻा अॼु ताईं तो जेको बि तीर उछलायो आहे न फाके निशाने ते लॻो आहे वक़्ते बि ईअं थींदो रुगी चाकर खान जे जवाब जो इंतजार आहे ॾिसां त गुलबानो जे रिश्ते जे लाइ इनकार थो करे या इकरार जेकॾहिं जवाब इनकार में आयो त पोइ इनकार के इकरार में बदलाइण मुझे खावे हथ जो कम आहे एतिरो वक़्तु थियो आहे अञा को मुनासिब जवाब न मिलियो आहे अॻिते छा थींदो जेकॾहिं की सिधी आङुर सां न निकितो त आङुर खे टेढ़ो करणो पवंदो शेर बहादुर खान वक़्तु गुज़रण खां पोइ न आङुर खे टेढ़ो करण मां को फ़ाइदो न थियो शेर बहादुर खान एतबार जो ॿियो नालो आहे जंहिं ॾींहुं मुंहिंजो पंहिंजे पाण तां एतबार ख़तम थी वियो उहो ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं आहे ॿिया जुदो कंदी धरती भिटाई शाह जी कैसी ताई सिंध जाई अखे मेरू को मारी दो कैसी ताई सिंध जाई अखे मेरू को मारी दो केर थींदो वाहुरू वची जुल्म खे ललकारी दो केर थींदो वाहुरू वची जुल्म खे ललकारी दो बानू वरोगे अबा मैं रोगा केडां थी वनी यही तो पुछां पियो जमाल ना वन्या चरी थी छा वो जबल जे लाइ केड़ी चुर में थो रहे तूने के किथे गोलींदी वो किथे भी हूंदो अबा मां उनकी गोले लांदस हुन खां सवा मुखे एक गिराम भी नथो वणे हुन लाइ मानी भी खादी हुंदी अलाए ना मां तो चवां एड़ो कम करण खां 100 दफा सोचजे जंहिंजे करण सां जान खे खतरो हुजे अपा जेकॾहिं जमाल जे बदले मुंहिंजो सिर पी वियो न मां हुन तां घोरे ॾींदसि पर हुनखे गोलियुनि जे किथे थरासुदे आंब खोए तोखे ख़बर आहे किथे हूंदो किथे भी हुजे मां हुनखे ॻोल्हे लहंदसि ससी उन्हनि जे लाइ जबल लताड़िया बाक़ी मां पंहिंजे जमाल खे इन्हनि जबलनि में ॻोल्हे न सघंदसि मां रवां बा ज़िद थी करी त पंहिंजो ख़्यालु कर ये पंहिंजा इलाइक़ा आहिनि अब्बा हिते को बि ओपरो माण्हू नथो अची सघे
हिते छो आयो आहीं? मां त मुसाफ़िर आहियां। हींअर तूं कहिड़ी राह जो मुसाफ़िर थी आयो आहीं? तुंहिंजे दीदार जो मुसाफ़िर आहियां। पोइ दीदार थियो वापसि हली वेंदुसि। ऐं छा ख़ामोश छो थी तूं? दिलि चवे थी त तोखे बि गॾु वठी वञां। न, मां ईअं कीअं तो हलंदसि? बाक़ी कीअं हलंदी? जॾहिं तूं मूंखे वठण ईंदे, उहो बि बलोची रस्म ऐं रिवाज जे मुताबिक़। ठीकु आहे, उहो वक़्तु बि जल्दी ईंदो। तूं मूं वटि हूंदी आहीं हमेशह लाइ। निमरोगा हमेशह होश न घर केर भी कोने। बाबा जी वियो त छो? केॾां वियो तुंहिंजो बाबा? सरदार शेर मोहम्मद खान ॾांहुं। सरदार शेर मोहम्मद खान ॾांहुं? गुलज़रीन, मां अहिड़ी न आहियां। बाबा मूंखे ग़लति तो सम्झे। मां दुख सुख में तुंहिंजे साथ ॾींदसि। मूं त इहो सम्झी करे तोसां प्यार कोन कयो, पर मूंखे लॻे थो त तुंहिंजो पीउ असांजे प्यार मां ख़ुशि न आहे। पाण मोहबत कई आहे। मोहबत जे साम्हूं ज़िंदगीअ जो हर मक़सदु कूड़ो थी वेंदो आहे। गुलज़रीन, मां अब्बारा राज़ी खणण जी कोशिश कंदा। मूंखे त नथो लॻे त तुंहिंजो पीउ हा कंदो, पर हू त सम्झे थो त मां तव्हांजो दुश्मन आहियां। मां हिकु मामूली माण्हू आहियां, मुंहिंजी का हैसियत न आहे। शायदि उन सोच ई आहे त कंहिं सरदार जे पुट सां तुंहिंजी शादी करे। पर जेकर तुंहिंजो अहिड़ो को ख़्यालु आहे त तूं पंहिंजे पीउ जो चवणु न मोटाए। जिते हू चवे तूं शादी करे छॾ, मां तोखे कोन रोकींदुसि। गनोक दीदी गुलज़रीन, ये त छे कुछ गए। गुलबानो, मां तोखे धोखे में नथो रखणु चाहियां। ये हाल में आहियां, जीअं बि आहियां, जेको बि आहियां, ख़ुशि आहियां। मूंखे पंहिंजो पाण ते, पंहिंजे मिटनि माइटनि ते का बि शर्मिंदगी न आहे। जेकरे सीरे फरा माथा फजी भी अंगुड। मां पंहिंजी नज़र में खेड़ नथो चाहियां। शादी खां पोइ जिते मां रहंदुसि उते तोखे रहंदुसि। जे हाल में रहंदुसि उन हाल में तोखे रहंदुसि। जेकर मां उनकी मानी खाईंदुसि त तोखे उहो ई मानी खाइणी पवंदी। सोचे समझी फैसलो कजां गुलबानो, सोचे समझी। मां फैसलो खरिश्ता दुख सुख में तुझे साथ ॾींदसि। छे भी मथैया गो सीर खना। गुलबानो, मरण घड़ी ते भी मां तोसां साथ ॾींदुसि। जीअं बि तोसां त मरंदुसि बि तोसां। हीअ अञा उन कमीने गुलज़रीन खे दिलि मां कढी न सघी आहे। उन छोरे मां हिन जी जिंद कीअं आज़ाद करायां? ज़रूरत इंसान खे कुझु बि कराए सघे थी। ग़ुर्बत जे करे इंसान हिकु मिंट में विकामजी वेंदो आहे। मां उन छोरे खे लालच थो ॾियां त हू मुंहिंजो माल ऐं बारानी ज़मीनूं वठे, पर गुलबानूअ जी ज़िंदगी मां निकिरी वञे। जॾहिं लालच जी ख़ुशबू सूंघींदो त मोहबत जो सवाद विसरी वेंदुसि। वालेकुम चाचा चकर। वालेकुम अस्सलाम। हवाला दे। हवाल तो है रे चाचा।
पाण हाणे ॿी चाल सोचंदा आहियूं, पर कहिड़ी? बाग अली ऐं जमाल जे विच में नफ़रत जी दीवार। मां सम्झी न सघियुसि इहा नफ़रत जी दीवार कीअं ॾबी? इहा अहिड़ी त मज़बूत दीवार हूंदी जो कंहिं बि हथियार सां टही नथी सघे। उहो कीअं? इहो हीअं वाह शेर बहादुर खान वाह, तो वार ई वॼाए छॾिया। हाणे तूं ॾिसजां कीअं तो बाग अली ऐं जमाल जे विच में ॾुफेर विझां, या त बाग अली जे हथों जमाल फौ थी वेंदो, या वरी ॿिन्ही जे विच में एतिरा त फ़ासिला पइजी वेंदा जो सॼी ज़िंदगी कॾहिं बि पाण में मिली न सघंदा। अरे बंगला थई दिमाग़ थोड़ा लॻे। बाबा तव्हां हिन साल गाजी शाह जे मेले ते कोन विया छा? पुट हर साल सॼो कोहस्तान मेले ते गॾिजी हलंदो, पर जॾहिं खां वठी जमाल चाकर खान जे पुट खे मारियो आहे न त ही सॼो कोहस्तान वीरान थी वियो आहे। पुट सभु माण्हू हिकु हिकु थी लॾे विया, हाणे त ही कोहस्तान जा पहाड़ खाइण था अचनि। मेलो माण्हू सां हूंदो आहे पुट, हिते जा माण्हू पाण में सभु खीर खंड हूंदा हुआ, सॼो ॾींहुं पिया पहाड़नि में गीत ॻाईंदा हुआ। कोहस्तान में को बि काज थींदो हो न पुट, सभु माण्हू गॾिजी पिया नचंदा हुआ। बाबा छा वरी हिते ख़ुशियूं कोन ईंदियूं? पुट ॾींहं लॻंदा, छो जो का शइ विञाइण में देरि न लॻंदी आहे, पर ठाहिण में वॾो वक़्तु लॻंदो आहे। पुट सरदार ऐं राज जे माण्हुनि गॾिजी हिन मुल्क में अमन कयो, पर जमाल सॼो कमु फिटाए छॾियो। हाणे को सगारो माण्हू विच में पई अची सरदार खे राज़ी करे, न त पुट हिते अमन थियणु मुश्किल आहे। बाबा तव्हां छो नथा वञो सरदार ॾे, उनखे राज़ी कयो न। पुट किथे सरदार किथे असीं मिसकीन माण्हू, असांजी ॻाल्हि केरु मञंदो पुट? सरदार शेर मोहम्मद सुठो माण्हू आहे, तव्हां वञी त ॾिसो। ठीकु आहे पुट, को मौक़ो मिलियो न त वेंदोसांस, पर मुंहिंजी ॻाल्हि मञियल आहे न? बाबा चङाई जी ॻाल्हि मञींदो, तव्हां दिलि त ॿुधो। ठीकु आहे पुट, ॾिसूं था हिन ॻाल्हि खे। चाचा बाग अली बुखर हो गए केॾां बि न, बस ॿुधो अथमि त कोहिस्तान में गिदड़नि ऐं बघड़नि जो तादादु वधी वियो आहे, उन करे पंहिंजे माल जी जांच लाइ ज़रूरी आहे। माल जी जांच भले कर, पर पंहिंजे नंगनि ते नज़र रख। छा मतिलबु आहे तुंहिंजो? तूं चवण छा थो चाहीं? चाचा तुंहिंजी धी सबू जो गुलज़रीन सां गॾु पियो वञे। गुलज़रीन सां गॾु? यार कहिड़ी बकवास तो करी? बकवास न, सच तो चए। रुगो असां ॿिन्ही न, पूरे कोहिस्तान ॾिठो आहे। वॾी खुआरी थियण वारी थी चाचा पागली। मां चवां थो वधीक बकवास न कर, न त छा कंदे चाचा पागली? सच खे मिर्चियूं हूंदियूं आहिनि, जेकॾहिं मूंखे कुझु करण खां बहितर थी त वञी पहिरियां गुलज़रीन जो बिलो कर, जेको सरेआम तुंहिंजी धी सां इश्क थो लड़ाए। हिकु भाउ रूपोश आहे, ॿिए ते ख़ामोश बदज़बान। जेकॾहिं हिकिड़ो लफ़्ज़ बि ॻाल्हाई त इहो कंध कपे बघड़नि खे चवंदो साईं। हेतिरी ग़ैरत थी त वञी गुलज़रीन जो कंध लाइ। असां ते हेतिरी ग़ैरत छा लाइ थो ॾेखारीं? बुरो गुम खणी छोकला
कसबानू अञा कान मोटी आहे। खुदा खैर करे, किथे कंहिं मसले में न फांसी पई हुजे। जमाल भला मिलिस या न? हेसि ताईं त मोटण खपे सा। शाम जी थी आहे, अञा न मोटी आहे। मूंखे त इहा उन थी पई आहे त कुर्बान खे चाकर जा माण्हू नुक़सान न पहुचाइनि, पर चाकर ईअं कोन कंदो, ईअं नथो करे सघे। मां अॻिते वञी ॾिसांसि थो। बाबा सम्झाए न छोरे खे, न त मारजी वेंदो। मां हुनखे हिकु शर्त ते छॾे सघां थो। कहिड़ी शर्त ते? हुनखे चओ तुंहिंजी ज़िंदगी मां निकिरी वञे, हिन जे बदिले में पहाड़ियुनि जे पोयां तुंहिंजी बारानी ज़मीन ऐं चौपायो माल बि ॾेई छॾींदोसांसि। बाबा साईं, मां मोहबत कई आहे, कारोबार त न कई आहे। ॿियो त वॾे सरदार मूंखे उन जे नाले करे छॾी आहे। तुंहिंजे नंढे भाउ मुराद जे खून खां पोइ सरदार जो फ़ैसिलो बि टुटी वियो आहे। तो जेके हुन लाइ ख्वाब ॾिठा ऐं मोहबत जा जेके महल जोड़ियई, से टुटी टुकड़ा टुकड़ा थी विया आहिनि। प्यार कंदड़ जो मोहब्बत जो ताजमहल हुन जे अखियुनि जे वहंदड़ गोड़नि सां ठहंदो आहे। शेर बहादुर खान सुठो माण्हू आहे ऐं मूं हुन सां ज़बान करे छॾी आहे। मुंहिंजे वात मां निकितल लफ़्ज़ सूंह जे बराबरि हूंदा आहिनि। को कसम खणे ऐं मां रुगो ॻाल्हि कयां, हुनखे हुन जे बराबरि सम्झो वेंदो आहे। बाबा साईं, मां त गुलज़रीन सां ज़िंदगी गुज़ारण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। हाणे मुंहिंजो जीअण ऐं मरण हुन सां गॾु आहे। ऊंधाईअ में भटकण खां बहितर आहे त माण्हू रोशनीअ जो को ॾीओ तलाश करे। बाबा साईं, गुलज़रीन मूंखे रोशनी ॾेखारींदो, पक हू मूंखे ऊंधाईअ में अकेलो कोन छॾंदो। हुन पंहिंजे घर खे असांजे ॾींहं सां रोशन करण जो जेको ख्वाब ॾिठो आहे, उहो कॾहिं बि पूरो न थींदो। आउं आख़िरी दफ़ो तोखे चवां थो, हुनखे सम्झाए त असांजी ॻाल्हि मञे। हुनखे जीदान मिली वेंदो, न त असांजे घर में दफ़न थी वेंदो। इहो न विसार त हू तोसां मोहबत नथो करे। तूं अचायो हुन जे करे असांजी पग उछलाईंदी थी वती। ना बाबा, हू मूंसां बि मोहबत कंदो आहे। हू कूड़ो आहे, कूड़ो। हू तोसां मोहबत न, नफ़रत तो करे, नफ़रत। तोखे ऐं इन छोरे गुलज़रीन खे मां मोहलत थो ॾियां। सोचे समझी जल्दी मूंखे पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो। बाबा साईं, मोहबत करण वारा सोचंदा न आहिनि, फ़ैसिलो कंदा आहिनि। असां सोचे छॾियो आहे, असां जीअंदासीं बि गॾु ऐं मरींदासीं बि गॾु। ॾिसां थो इहो कमीनो केतिरा ॾींहं तो जीअरो रहे। जमाल चाचा पागली ए रस्ते तू मुते अज बंदूक ताने बीठो आई। गुलज़रीन किथे आ? गुलज़रीन अलाए किथे आ? मूंखे कहिड़ी ख़बर गुलज़रीन किथे आ? कोहिस्तान जे चपलनि में ॻोल्हेसि न। मूंते बंदूक छो ताणी अथई? गोल गुलज़रीन खे हूंदो पंहिंजी कंहिं लीला वटि। त मूंखे त इहो ॿुधाए चाचा पागली, तूं मूंखां छो थो पुछी? हुन कसबानू खे लिकायो आहे। कसबानू? कसबानू मुंहिंजी ज़ाल आहे। गुलज़रीन हुनखे छो लिकाईंदो? तुंहिंजो दिमाग़ त सही आहे। पंहिंजी धीअ जे बारे में चई छा थो? दिमाग़ त तव्हां ॿिन्ही भाउरनि जो ख़राबु आहे। तॾहिं त मुंहिंजी धीउ कसबानू खे वरगलाए पहाड़नि में लिकायो अथव। मां सच थो चवां चाचा पागली, मूंखे या का बि ख़बर न आहे त कसबानू ऐं
गुलज़रीन किथे मूंखे त इहा दुश्मननि जी चाल थी लॻे। सम्झो ॻाल्हि खे, सम्झ दुश्मननि जी चाल अथई। पर गुलज़रीन तुंहिंजी सलाह खां सवाइ को कमु नथो करे सघे। गुलज़रीन हेॾां पे आयो ऐं ॿी ॻाल्हि त क़ज़बानू बि त तव्हां वटि हुई, तोखे ख़बर ज़रूर हूंदी। ॿुधाए किथे लिकायो अथव मुंहिंजी क़ज़बानू खे?